PID कराची जी डायरेक्टर जनरल रईसा सईद चयो आहे त अवामी आवाज़ अख़बार सहाफ़ियुनि लाइ हिकु नर्सरी जो कमु कयो आहे। अवामी आवाज़ मां कैरियर शुरू कंदड़ हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करे रहिया आहिनि। अवामी आवाज़ हेड ऑफिस जो दौरो करण वक़्तु इदारे जे चीफ एग्ज़ीक्यूटिव डॉक्टर जबार खटक सां ॻाल्हाईंदे रईसा सईद चयो त अवामी आवाज़ सदाईं सेहतमंद ऐं ज़िम्मेवार सहाफ़त लाइ पाण पतोड़ियो आहे। हुकूमत मक़ामी मीडिया खे अहमियत ॾिए थी ऐं उन जा जाइज़ मसइला हल करण लाइ संजीदा आहे। डॉक्टर जबार खटक खेसि अवामी आवाज़ इदारे जे बारे में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन वक़्तु जॾहिं अक्सर मीडिया हाउस सहाफ़ियुनि खे बेरोज़गार करे रहिया आहिनि या उन्हनि जी मुआवज़नि में घटिताई करे रहिया आहिनि, पर अवामी आवाज़ पंहिंजे वर्करनि जो ख़्यालु रखियो आहे। हुन चयो त वर्करनि खे तकलीफ़ पहुचणु नाहे ॾिनी वई। हुकूमत मीडिया जे रहतुनि जा मसइला हल करे त मीडिया मां बहिरान ख़तमु थी सघे थो। हुन चयो त अवामी आवाज़ सदाईं जमहूरी इदारनि ऐं जमहूरियत जो साथ ॾिनो आहे। अवाम जे इज़हार राय जी हिफ़ाज़त पिणु कई आहे। डायरेक्टर जनरल PID रईसा सईद अवामी आवाज़ अख़बार ऐं डिजिटल मीडिया जा मुख़्तलिफ़ शोबा घुमी ॾिठा, जॾहिं त PID जो इंफॉर्मेशन ऑफिसर मक़बूल संजीलो पिणु साणुसि गॾु हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk